कोटिजे में हैदराबाद में घरा निकतल नारीअ खे पुलिस हथ करे वरतो जॾहिं त झेड़े में ब पुलिस एहलकार जख्मी थी पिया। कोटिजी थाणे जी हद ॻोठ मिठल कांदड़ो में पुलिस कार्रवाई कंदे कासमाबाद जे इलाइक़े मां मुबैना अगवा ॼाणायल नारी सपना ओड खे हथ करे वरतो जॾहिं त कार्रवाई दौरान ॻोठाणनि पुलिस एहलकारनि खे यरगमाल बणाईंदे खेनि तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं दौरान ब एहलकार जख्मी थी पिया। इतला ते एसएचओ कोटडीजी पहुची यरगमाल बणियल पुलिस एहलकारनि खे छॾाए अगवा ॼाणायल नारीअ खे हथ करे कोटडीजी थाणे ते खणी आयो। एसएचओ कोटडीजी जो चवणु आहे त नारी सपना ओड जी अगवा जो केस कासमाबाद थाणे ते दाख़िल आहे, जंहिं जे इतला ते कार्रवाई करे नारीअ खे बाज़ियाब करायो आहे। जॾहिं त कार्रवाई दौरान झेड़े में पुलिस एहलकार सिकंदर वसाण ऐं अब्दुल हुसैन गोपांग जख्मी थी पिया आहिनि, जिन खे जख्मी कंदड़नि ते ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल कयो वेंदो ऐं नारीअ खे अदालत में पेश कयो वेंदो। होॾां सपना ओड दाहींदे चयो त हुन रमेश ओड सां पसंद जो परिणो कयो आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।